नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला सुम्मा औरसनल किताबल्लज़ीना इस्तफ़ैनाहु मिन इबादिना। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन लम यतकल्लम बिल कुरआन फलैसा मिन्ना। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन अश-शाहिदीन व अश-शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मौलवी तवा अॼु जेके घुराया नंबर ते कई बीमार साईं दाद दरबार या हीर को कोट है इन्हनि सां आहे ज़िंदगी जो वचन। न को हेठा मुंहुं मां हथु कढनि, न को वरी मूंखे हिननि खे जवाबु ॾींदे दिलि थी चवे, शर्म थो थिए हिननि माण्हुनि खे जवाबु ॾींदे। जहिड़ो हाल आहे, किसे खे ढकी न पिया अचूं। अल्लाह तबारक व तआला शाल असां ऐं क़ौम सभिनी जी आख़िरत मोचारी करे। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह ताला कुरान में फरमायो है आसमान ऐं ज़मीन में जेका बि शइ नज़र तव्हांखे अचे थी उहा शइ मूं रब तव्हांजे लाइ ठाही। पूरी काइनात में जंहिं शइ ते तव्हां हथु रखो उहा शइ अल्लाह तबारक व तआला इंसान लाइ कई। इंसान हुनखे इस्तेमालु करे थो। ज़मीन के असीं इस्तेमालु कंदा आहियूं, पाणी, बाहि, हवा, ककर, मींहुं, सिज चंड, तारा, जानवर, वण, अनाज, फ्रूट, खाधा पीता, कपड़ा लटा, घर बंगला, दुनिया जूं सभु शयूं अल्लाह ताला इंसान लाइ कई न इंसान उनखे इस्तेमालु करे थो। ऐं का बि शइ तव्हांजी जवाबु कंदी। तव्हां कुआड़ो खणी वण वढियो, वण आवाज़ विढ़ंदो। तव्हां काठी खणी छेले खे को महिमान आया छेलो कुझु मिले ते चढ़ो, उठ ते चढ़ो, घोड़े ते चढ़ो, वरी जवाब को ॾींदा। इन्हनि बुद्धिदा में न अल्लाह की जॻह न खसे वरिती आहे त मुंहिंजे बाने सां जहिड़ो न करो। तव्हां कीअं इस्तेमालु करे पियो मर्ज़ी वारो माना हिन पूरी दुनिया जो इंसान बादशाह। पर दुनिया जूं सभु शयूं त अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ पैदा कयूं, पर जेका जन्नत आहे न उहा अल्लाह जी इंसान लाइ। जन्नत का मामूली शइ कान्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वाली रात जन्नत घुमी आया। पाण घुमियो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि लाइ अहिड़ियूं त नेमतूं पैदा कयूं
जो के अख त कोन ॾिठो पर दिमाग के सोचण बि कोन्हे। सुभान अल्लाह। उहे नेमतूं अल्लाह ताला जन्नत में ठाही वई ऐं उहा जन्नत अल्लाह जी इंसान वटि आहे। करोड़नि महलनि में जन्नत आहे। रब बेनियाज़ आहे। रब खे जन्नत कम में कोन ईंदी। असीं जेकॾहिं घटि ॿाहिरि अचूं न त असां पंहिंजे लाइ था कयूं ठाहींदासीं। चायूं था कयूं रोटो खोले था अचूं। घर पिया ठाहियूं पंहिंजे लाइ। जन्नत अलाह सां ठाही आहे त रब हुन में पाण कोन रहंदो, बेनियाज़ आहे। अल्लाह ताला त माननि में एॾो महिरबानी, कसम खुदा जो, जन्नत त हिन रमज़ान जे महीने में सफ़ा मांगे हीअं उठा कजो पई आहे। सुभान अल्लाह। हां उहो थोरो तव्हांखे ॿुधाए छॾियो। ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू, ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू, अहदन समदन लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, वहदहू ला शरीक लहू, ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू, अहदन समदन लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। इब्न माजे जी हदीस आहे त रसूल फरमाए कि लफ्ज़ जेकॾहिं वो ॿारु पढ़ंदो त उनखे 20 लख नेकी मिलंदी। सुभान अल्लाह। ऐं 20 लखनि खे वरी ضرب करियो हिन रमज़ान में 70। सुभान अल्लाह। 1 करोड़ 40 लख नेकी मिलंदी हिन लफ्ज़ में। सुभान अल्लाह। 1 करोड़ के गुनाह कंदो कीअं रब पंहिंजे माननि खे नवाज़ियो। हां रसूल सल्लल्लाहु अलैहि ज़माने में वो सहाबी उनके ज़बान में लफ्ज़ निकतो। रसूल जे सहाबी खां ज़बान में लफ्ज़ निकतो, या रब लकल हमद कमा यंबगी बिजलाली वजहिक व अज़ीम सुल्तानिक। ये जो लफ्ज़ निकता तो मलाइका परेशान थी विया। कातिबिन इकरामन कातिबीन हिन जो सवाब छा लिखूं, हिन लफ्ज़नि जो अजर कहिड़ो लिखूं, मुंझी पिया। तो मलाइकनि अलाह साईं अर्ज़ु कयो अलाह जी तव्हांजे हे लफ्ज़ चया आहिनि सवाब कहिड़ो लिखूं, घणो लिखूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हांजे लिखण जी का लोड़ कोन्हे, ये माने मुंहिंजी वाखाण कई आहे, आऊं ॼाणा माण्हू ॼाणे, हिन जो बदिलो क़यामत ॾींहुं आऊं पाण ॾींदुसि। लफ़्ज़ घणई ऐं बदिलो छा? अञा थोरा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायो। जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मा हुआ अहलुहु, जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मा हुआ अहलुहु। ये लफ्ज़ जॾहिं तव्हां ज़बान मां कढंदो आहे, जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मा हुआ अहलुहु, अल्लाह तबारक व तआला 70 मलाइकनि खे मुक़रर करे थो, 70 मलाइकनि खे मुक़रर करे थो त हिन बाने जेको मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद पढ़ियो आहे, इहो रसूल जे मथां दुरूद आहे। जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मा हुआ अहलुहु, अल्लाह ताला 70 मलाइकनि जी ड्यूटी लॻाए थो त हिन बाने जो 70 सालनि ताईं सवाब लिखो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ये रमजान जो महीनो तो मामूली महीनो कोने मेरा दोस्तों, ये जन्नत कमाइण जो महीनो। जन्नत अल्लाह ताला इंसान लाइ ठाही आहे। रब बेनियाज़ आहे, पाण कोन ॾींदो। मलाइकनि जे कम जी शइ कोन्हे, शैताननि जे मथां जन्नत हराम आहे। ऐं शैतान दुनिया में इंसान जी आबादी खां 10 ते मथे। इंसान जेकॾहिं 1 अरब आहे त शैतान 10 अरब आहे। शैतान जेकॾहिं इंसान 10 अरब आहे त शैतान दुनिया में 1 खरब आहे। 10 ते मथे आहे ऐं शैतान जे मथां जन्नत हराम। मलाइकनि जे कम जी शइ कोन्हे, उहे जन्नत में इंसाननि जी ख़िदमत कंदा। रब बेनियाज़ आहे, जन्नत उन्हनि जे कम जी कान्हे का। पोइ इहा जन्नत अलाह साईं कंहिंखे ॾींदो? हेॾी सारी अलाह साईं जो ठाही आहे त रब रांदि कोन कई आहे, रब खे अज़ीम मक़सद लाइ ठाही आहे। रब इहा शइ इस्तेमाल लाइ ठाही आहे ऐं इनखे इस्तेमाल इंसान कंदो ऐं इंसाननि में उहो कंदो जेको मुस्लमान हूंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जन्नत अल्लाह जी उन्हनि जे लाइ ठाही आहे। हाणे जन्नत में कीअं वेंदा? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान शरीफ के महीने में
रोज़ानी रोज़े खोलण जे टाइम ते अल्लाह तबारक व तआला 10 लख इंसान जहन्नम का आज़ाद करे जन्नत के हवाले करो। सुभान अल्लाह। 10 लख डेली महीने में लगा जा मास्टर बैठायो 1 करोड़ इंसान महीने में जहन्नम का आज़ाद थी जन्नत जा हक़दार थिया। पर जॾहिं ईद जो चंड ॾिसबो आहे न असीं इन राति खे वायात कमल में गुज़ारे छॾींदा आहियूं ख़रीदो फ़रोख्त में ऐं ईद जे टपणनि वठण में असांजी राति गुज़री वेंदी आहे। हालांकि इहा एॾी राति भली आहे इबादत वारी जो अल्लाह जो रसूल फरमायो त सॼे महीने में 3 करोड़ इंसाननि खे माफ़ी मिली आहे। ईद जी राति इबादत करण वारा जेके आहिनि उन्हनि सभिनी मां अल्लाह तबारक व तआला 3 करोड़ इंसान ईद जे राति जन्नत में दाख़िल। हेॾी सारी रहमत जो दर खुलिया पिया या जन्नत अल्लाह ताला इंसान अल्लाह खाई सोने जा महल